सिंध जे निगरान वॾे वज़ीर नाबालिग क़ैदियुनि खे लीगल एड लाइ कानून वारे खाते खे हिदायत करे छॾी आहे। जॾहिं त सिंध में नाबालिग क़ैदी कराची, हैदराबाद ऐं सखर जेलुनि में क़ैद आहिनि। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो इहो चवणु आहे नाबालिग क़ैदियुनि जा केस हलाइण लाइ कानून वारो खातो उन्हनि जी कानूनी मदद करे। असांखे उन्हनि ॿारनि खे बहितरीन इंसान बणाइण लाइ बि क़दम खणणा आहिनि। जस्टिस रिटायर्ड मक़बूल वाक़िर जो इहो चवणु आहे त जेकॾहिं उन्हनि ॿारनि खे ईअं ई जेलुनि में रखियो वियो त उन्हनि जी शख़्सियत ते असर पवंदा। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जो रिपोर्टर चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध जे निगरान मक़बूल वाक़िर जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जेलनि में क़ैद 385 नाबालिग क़ैदियुनि जी कानूनी मदद करण जो फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां निगरान वॾे वज़ीर कानून वारे खाते खे हिदायत जारी कई आहे त 385 नाबालिग क़ैदियुनि खे लीगल मदद फराहम कई वञे, कानूनी इमदाद फराहम कई वञे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध में नाबालिग क़ैदी कराची, हैदराबाद ऐं सखर जे जेलनि में मौजूदु आहिनि, जिन में 168 जी उमिरि 17 सालनि ताईं जी आहे, जॾहिं त 106 क़ैदी अहिड़ा आहिनि जिन जी 16 साल उमिरि आहे। इन खां अलावा 100 क़ैदी अहिड़ा आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में क़ैद जिन जी 18 साल जी उमिरि आहे, जॾहिं त 8 क़ैदियुनि जी 15 साल ऐं 2 क़ैदी अहिड़ा आहिनि जेके 14 साल उमिरि रखंदड़ आहिनि, जॾहिं त हिकिड़ो क़ैदी 13 सालनि जी उमिरि जो बि आहे। मजमूई तौर ते हीउ जेको अंग आहे 385 नाबालिग क़ैदियुनि जो अंग आहे। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर कानून वारे खाते खे हुकुम जारी कयो आहे त इन क़ैदियुनि जी कानूनी तौर ते सहायता कई वञे। वॾे वज़ीर जे तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मुआशिरे खे इन्हनि ॿारनि जी बहितरीन तरबियत करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त हीअ जेके ॿार आहिनि जेल जे माहौल में नाबालिग क़ैदी मुनासिब माहौल न आहे, उते उनजी शख़्सियतूं तयारु थियण बजाए तबाह थी वेंदियूं। इन हाल सां वॾे वज़ीर हुकुम जारी कयो आहे त क़ैदियुनि खे भरपूर कानूनी सहायता फराहम कई वञे। अहिड़ा क़ैदी आहिनि जेके बालकपण में मुख़्तलिफ़ केसनि जे करे जेल में बंदि आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।